इते अहम ख़बर ॾींदा आहियूं। लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम के ISI जो नओं डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बदली करे कोर कमांडर पेशावर मुक़ररु कयो वियो आहे। ISPR मूजिब कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम के नओं DG ISI मुक़ररु कयो वियो आहे। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद सईद के कोर कमांडर कराची मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम के ISI जो नओं डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो वियो आहे। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बदली करे कोर कमांडर पेशावर मुक़ररु कयो वियो आहे। ISPR मूजिब कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम के नओं DG ISI मुक़ररु कयो वियो आहे। ख़बर शेयर कंदा हलूं। लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम के ISI जो नओं डायरेक्टर जनरल मुक़ररु कयो वियो आहे। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद के बदली करे कोर कमांडर पेशावर मुक़ररु कयो वियो आहे।